न मिठा तू वडेरो हनीफ जकरे फरमाइश है नवाब शाह का आदा अली हसन सोलंकी मुझे प्यारे भाजी फरमाइश पेश कयूं था। आज की चारो इल्तजा करे पियो पंहिंजे महबूब के तो मुझा महबूब हयाती ते को भरोसो कोने अलाए केतरा डी हयाती आ एक दफो मिली वन केड़ी तरह जो करे ओ मिली भंजो मौत न मारे अलाए रब के सी जियरे हयाती में जियरे हयाती में वञो ॾिसी जियरे हयाती में वञो मिली वञो मौत न मारे अलाए रब के सी जियारे मिली वञो मौत न मारे अलाए रब के सी जियारे जियरे हयाती में जियरे हयाती में वञो ॾिसी जियरे हयाती में जियरे हयाती में वञो ॾिसी जियरे हयाती में वञो मौत न मारे अलाए रब के सी जियारे जियरे हयाती में जियरे हयाती में वञो ॾिसी जियरे हयाती में वञो मिली वञो मौत न मारे अकेलो थी वयत साथ मुझो सारन छॾियो दोस्तन ऐं यारन छॾियो आऊं अकेलो थी वयत सिधो ऐं गणती अचारे अलाए रब के सी जियारे सिधो ऐं गणती अचारे अलाए रब के सी जियारे जियरे हयाती में जियरे हयाती में